कराची जे नॉर्थ नाज़िमाबाद वारे इलाइक़े में मुक़ररु थियल नओं असिस्टेंट कमिश्नर हाज़िम भंगवार पंहिंजे फैशन, आर्ट ऐं ॻाइण वारी कला सबबि सोशल मीडिया ते मक़बूल बणिजी वियो आहे। के माण्हू हुन जे फैशन, स्टाइल ऐं गीतनि खे पसंदि करे रहिया आहिनि त किन खे वरी नॉर्थ नाज़िमाबाद में हुन जी कारकर्दगी मुतासिर कयो आहे। हाज़िम भंगवार हिकु सिंगर ऐं मॉडल बि आहे। हुन पंहिंजो यूट्यूब चैनल बि खोलियो आहे जिते हू पंहिंजा सिरजियल गीत ऐं एल्बम मदाहनि जे लाइ शेयर करे थो। तुझको जब से बुलाया जीने का जादू छाया ना देखो पीछे मुड़ के दिल ने है ये सब झूठ है जो तुझसे इस दिल के सारे सिलसिले। हाज़िम भंगवार 30 डिसंबर 1993 में सिंध जी राजधानी कराची में जनम वरितो। हू 6 ॾींहनि जो हो जो खेसि न्यूयॉर्क मुंतक़िल थियणो पियो। हुन पंहिंजी सेकेंडरी एजुकेशन मिडवुड हाई स्कूल मां हासिल कई। फैशन डिज़ाइनिंग में बैचलर्स जी डिग्री माण खां पोइ हुन यूनिवर्सिटी ऑफ लंडन मां LLB बि कई। हाज़िम भंगवार कमीशन जो इम्तिहान पास करे नॉर्थ नाज़िमाबाद जो असिस्टेंट कमिश्नर बणियो आहे। हाज़िम भंगवार जो वालिद अली अकबर भंगवार सिंध पुलिस जो अॻूणो DIG रही चुको आहे ऐं संदसि माउ फेरोज़ अकबर जो तालुक़ु इराक़ सां आहे। हाज़िम भंगवार जो चवणु आहे त मुंहिंजी माउ औरत न पर शींहण आहे जंहिं मूंखे ज़िंदगीअ जे चैलेंजिस जो मुक़ाबिलो करणु सेखारियो आहे। कुझु क़दामत पसंदि माण्हुनि खां हाज़िम भंगवार जी जिद्दत ऐं संदसि अनोखो लाइफ स्टाइल हज़म न पियो थिए जंहिं करे मथसि तनक़ीद बि थी रही आहे। पर हक़ीक़त इहा आहे त हाज़िम भंगवार हिन वक़्तु सिंध जी बदनाम ऐं करप्ट ब्यूरोक्रेसी जे लाइ सॉफ्ट इमेज बणिजी साम्हूं आयो आहे। हू ग़रीब माण्हुनि जो हॾॾोखी ऑफिसर आहे ऐं हू पंहिंजे इलाइक़े जे ग़रीब अवाम जी तक़दीर बदिलाइण जा ख़्वाब ॾिसी रहियो आहे। सिंध वासियुनि खे अहिड़े यगाने, मेहनती ऐं ईमानदार ऑफिसर जी हिमत अफ़ज़ाई करणु घुरिजे।